ख़बर अवां खे ॾियूं त घोटकी जो शहर दहरकी जिते गटर मां ताज़े ॼावल ॿारड़े खे हथिकियो वियो आहे। शहरी पारां ॿारड़े खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जोंग कॉलोनी वासी अली अब्बास बंगी ॿारड़े खे गटर मां कढी निजी अस्पताल मुंतक़िल कयो। ॿारड़े खे ऑक्सीजन लॻराई आहे, जॾहिं त शहरी अली अब्बास बंगी जो चवणु आहे त खेसि धीउ जीअं हू पालींदो। दहरकी में गटर मां हिकु ताज़ी ॼावल ॿारड़ी मिली आहे ऐं ॿारड़ी खे शहरी तरफ़ां अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आगाह कयो अवां खे त दहरकी जे शहरी अली अब्बास मंगी तरफ़ां इन ॿारड़ी खे अस्पताल पहुचायो वियो ऐं ॿारड़ी खे अस्पताल मुंतक़िल करे ॿारड़ी खे पहिरियां ऑक्सीजन ॾिनी वई ऐं शहरी जो चवणु आहे त हू इन ॿारड़ी खे धीउ जीअं पालींदो। ख़ूबसूरत गुल जहिड़ी ॿारड़ी इहा गटर मां मिली। इन ॿारड़ी खे गटर मां शहरी कढी अस्पताल मुंतक़िल कयो। डॉक्टर्स तरफ़ां अस्पताल में पहिरियां ॿारड़ी खे ऑक्सीजन ॾिनी वई, इन खे साफ़ करे। हिन वक़्तु डॉक्टर्स जो चवणु आहे त ॿारड़ी सिहतयाब आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर आज़म सुरियाणी खां। आज़म, आगाह कजो, जंहिं संगदिल इंसान इन ख़ूबसूरत ॿारड़ी खे गटर में छॾियो पर इन जी ज़िंदगी बचाईंदड़ शहरी जो चवणु आहे त उहो इन खे धीउ जीअं पालींदो। जी बिल्कुल अमीर ही संगदिल ऐं बेरहम माउ जेको आहे पंहिंजे ताज़े ॼावल ॿारड़ी जेका आहे नींगरी उनखे गटर वारे खूह में, जुंग कॉलोनी में गटर वारे खूह में उछलाए छॾियो, जिते मोहल्ले वासियुनि ॾिसी करे नींगरी जी जेको आहे उनखे लाश सम्झी करे ॿाहिरि कढी आया। अब्बास मंगी आहे जेको मोहल्ले वासी आहे, जुंग कॉलोनी वासी, उन ॿुधायो त लाश सम्झी करे जीअं ॿारड़ीअ खे ॿाहिरि कढी घर पहुतुसि त मुंहिंजी औरतुनि हुनखे घर में ॾिसी ॿुधायो त हीअ ॿारड़ी जेका आहे साह सां आहे। हिन वक़्तु जेको आहे अब्बास मंगी हुनखे खणी करे दहरकी जे हिकु निजी अस्पताल में पहुतल आहे। उते ज़ेरे इलाज आहे, ॿारड़ी ज़िंदा आहे, गुलनि जहिड़ी जेका मासूम ॿारड़ी आहे हिन वक़्तु अस्पताल दाख़िल आहे। अब्बास जो चवणु आहे त मूं वटि धीअ जो औलाद मूंखे कोन हुयो, ख़ुदा करण हिनखे धीअ करे पालींदुसि। जॾहिं त अहिड़ी जेके आहिनि ॿारड़ी वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ अब्बास मंगी जो चवणु आहे त केतिरनि ई शहरनि पारां मूंसां राब्तो कयो वियो आहे त इहा ॿारड़ी असांखे ॾियो, असीं पालना कंदासीं, पर अब्बास उन शहरनि खे खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे त हिन ॿारड़ीअ खे धीअ करे पालींदुसि। जी ठीकु आहे, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ आज़म।